वेलकम बैक नाज़रीन। सिंध के मज़ामती शहर गदा ख़ासकेली खे जिना अस्पताल इंतज़ामिया पारां मुबैना तौर इलाज के लिए एडमिट करण का इनकार किया वियो आहे। अस्पताल में वेंटिलेटर मौजूद न होने जो जवाब ॼाणाए गदा ख़ासकेली खे दाख़िल करण खां अस्पताल इंतज़ामिया इनकार करे छॾियो आहे। गदा ख़ासकेली के पुट महबूब ख़ासकेली जो चवणु आहे त डॉक्टर्स बाबा जो ऑपरेशन करण जे लाइ चयो आहे। ख़ानगी अस्पताल जो ख़र्च भरे नथा सघूं। टाइम न्यूज़ तां ख़बरूं नशर थियण बाद सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह इन जो नोटिस वरितो। सूबाई वज़ीर जी हिदायतुनि ते शहर गदा ख़ासकेली खे जिना अस्पताल में दाख़िल करे संदसि इलाज शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे त गदा ख़ासकेली जे पुट खे 2 लख रुपयनि जो इमदादी चेक बि ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो वधीक चवणु आहे त गदा ख़ासकेली सिंध जो सरमायो आहे। संदसि सरकारी ख़र्च ते मुकमल इलाज करायो वेंदो। सिंध के मज़ामती शहर गदा ख़ासकेली खे जिना अस्पताल की इंतज़ामिया पारां मुबैना तौर इलाज के लिए एडमिट करण का इनकार किया वियो। संदसि पुट महबूब ख़ासकेली जो चवणु आहे त अस्पताल में वेंटिलेटर मौजूद न होने जो जवाब ॼाणाए वालिद गदा ख़ासकेली के दाख़िल करण का इनकार किया वियो। डॉक्टर्स बाबा जो ऑपरेशन करण के लिए चयो आहे। ख़ानगी अस्पताल जो ख़र्च भरे नथा सघूं।